नंढनि ॿारनि जो अगवा थियणु, अगवा करे उन्हनि ते तशदुद करणु, उन्हनि सां ॾाढाई करणु, शाही समाजी मुआशरती मसइलो आहे या कानून जी अमलदारी न थियणु, मुंहिंजे ख़्याल में हिन में ई ॿई शयूं मुलविस आहिनि। कानून जी अमलदारी न हुजणु ऐं पाण वटि हिकिड़ो सोशल बिहेवियर जो मसइलो आहे। असां वटि जेको छोकिरियुनि या छोकिरनि सां लड़ायूं थियनि थियूं, उहे तव्हां जेकॾहिं पोयूं कुझु महीननि जूं अख़बारूं खणी ॾिसो त तव्हांखे लातदाद केस अहिड़ा मिलंदा ॾिसण वटां। जॾहिं उहे शयूं नज़र अचनि थियूं त हिकिड़ो ख़्यालु अचे थो त देयर इज़ समथिंग रॉन्ग विथ अवर सोसाइटी। असांजे हिकिड़े समाज सां, असांजे माशरे सां हिकिड़ो मसइलो आहे। ही हिकु मेंटल सिकनेस आहे सोसाइटी जी, जेको ख़राबी आहे हिन खे टॉलरेट कयो आहे। जॾहिं या वरी हिन ते हिकिड़ो ढकु रखे थी, जीअं चवंदा आहियूं कंहिं शइ खे कवर करणु, हिन खे कवर करण जी कोशिशि कनि था। जॾहिं कंहिं बि शइ खे कवर करण जी कोशिशि कबी आहे त उहा अंदरां वाध कंदी आहे, उन में वाधारो ईंदो आहे। जॾहिं कंहिं शइ खे कवर कबो आहे त उनजो पैटर्न ऑफ बिहेवियर जेको आहे उहो वाध कंदो आहे। असांजे माशरे में हिकिड़ो कैंसर जहिड़ो मर्ज़ आहे, सवली सिंधी में खणी चऊं त हिकिड़ो नासूर आहे। असल ॾिसणो इहो आहे त हिन जा सबब कहिड़ा आहिनि, हिन जे सबबनि ते छो नथो ॻाल्हायो वञे, उन्हनि वाक़िअनि पुठियां कहिड़ा सबब आहिनि। मिसाल कसूर जी नंढी मासूम ज़ैनब जंहिंसां हिकिड़ो मुआशरे जे नाम निहाद शरीफ़ माण्हू हिकिड़ो रेप कयो जंहिंजो, ऐं हुनखे फाही ॾिनी वई, त छा पोइ ही वाक़िआ रुकिजी चुका आहिनि? भला तव्हां कॾहिं सोचियो आहे त जानवरनि सां ॿारनि में रेप जा वाक़िआ छो था पेश अचनि? उन्हनि ते कॾहिं कंहिं सोचियो आहे उन्हनि पुठियां कहिड़ा सबब आहिनि? फाही ॾियण सां बि उहे वाक़िआ कोन था रुकजनि, त पोइ आख़िर सबब कहिड़ा आहिनि? उन्हनि सबबनि ते छो नथो ॻाल्हायो वञे? कहिड़ी शइ आहे इन्हनि सबबनि पुठियां जेका असांजे बुनियादनि खे, असांजे उसूलनि खे, असांजे इख़लाक़ी रस्मुनि खे लोॾे थी छॾे? आख़िर कहिड़ा सबब आहिनि जिन ते डिस्कस नथो कयो वञे, उन्हनि ते छो नथो ॻाल्हायो वञे? उहे सभु माशरे जा दानिश्वर ॿुधाए, उहे सबब रियासत ॿुधाए, उन्हनि ते हिकिड़ो जामिया डिबेट थियणु घुरिजे। उन्हनि ई सबबनि जे आधार ते, उन्हनि ई डिबेट्स जे आधार ते उन ते हिकिड़ी मुनज़म तरीक़े सां कानून साज़ी थियणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजो ॿारु हिकिड़ो हिन अज़ियतनाक मरहल मां गुज़री थो वञे, हिन हिकिड़ो वहशी दरिंदे जो हिकिड़ो शिकार बणिजी थो वञे, त उन ॿार जी जेका बाद में हालत थिए थी, उहा जेका उनजी मेंटली डिस्टर्बेंस थिए थी, उन में पोइ कंहिंजो किरदारु बहितर रही सघे थो। मेडिकल साइंस हिते ॾाढी ज़बरदस्त असांजो मददगार थिए थी। मेडिकल साइंस में साइकेट्रिस्ट, नफ़्सियाती मरीज़नि जो डॉक्टर, माहिर, उनजो तमामु अहम किरदारु हिते थिए थो। ब्रेंड बर्ड मेडिकल स्कूल ऑफ चाइल्ड ऐं प्रेसिडेंट ऑफ जर्मन सोसाइटी फॉर चाइल्ड डॉक्टर माइकल कोच चवे थो त जिन्सी ज़्यादती जो शिकार ॿार में चिड़चिड़पन वधी सघे थो, हू डिप्रेशन जो शिकार थी सघे थो। हिन में ॿियनि सां अणवणंदड़ रवैया पैदा थी सघनि था, या वरी इन्हनि सभिनी जे बरक्स हू मुकमिल ख़ामोशी इख्तियार करे सघे थो, जेका उन ॿार जे लाइ इंतिहाई ख़तरनाक शइ आहे। हिन लाइ माइकल कोच अहिड़नि ॿारनि जी साइकोथेरापी ते यकीन रखे थो ऐं उन्हनि जी जेका काउंसलिंग आहे उन ते यकीन रखे थो त तव्हां ॿारनि सां अहिड़ी जेकॾहिं सिचुएशन थी वञे, उहे अहिड़ी हिकिड़ी मरहल मां गुज़री था अचनि, त हुननि सां दोस्ताना रवैया रखो, हुननि खे जेतिरो थी सघे हुननि जी काउंसलिंग करे उन्हनि सां प्यार सां मुहबत सां पेश अचणु घुरिजे ऐं उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो फ्रीली माहौल पैदा करे ॾिजे जीअं हू जंहिं कैफ़ियत मां गुज़रियो उहा कैफ़ियत हुनजे ज़हन मां निकिरी वञे।
ऐं सम्झां थो त असांजे मुआशिरे में ई सभु शयूं हिन वक़्तु जेका असांजी जेका हालति आहे उते इहे सभु शयूं मुश्किल त आहिनि पर नामुमकिन न आहिनि। असीं जेकॾहिं चाहियूं त पंहिंजे ॿारनि खे अहिड़े मरहले में गुज़रण खां पहिरीं आगाह कयूं, हुननि सां दोस्ताना रवैया रखी करे हुननि खे सम्झायूं ऐं हुननि जी पाण केयर करियूं त मुंहिंजे ख़्याल में असीं घणो कुझु बहितर करे सघूं था। गवर्नमेंट में त को हाल आहे कोन, का ख़बर न आहे अलाए कॾहिं कंदी। बहरहाल उमेदु आहे त कुझु न कुझु गवर्नमेंट कोशिशि वठे ऐं असां पाण बि सिविल सोसाइटी जा माण्हू असीं पाण बि पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त करियूं, इहो सभ खां वधीक बहितरु रहंदो। थोरी नज़र विझूं था जेके मुख़्तलिफ़ NGOs आहिनि, गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उन्हनि जी तरफ़ां जेका रिपोर्ट अचे थी सालाना, उन्हनि जी जेका रिपोर्ट जे हिसाब सां पर डे ते 8 ॿारनि सां ज़्यादती थिए थी पूरे पाकिस्तान में। हिकु NGO जी रिपोर्ट आहे 2019 जी त 2846 ॿार 2019 में ज़्यादती जो शिकार थिया ऐं 2020 जनवरी खां वठी जून ताईं 1499 ॿार, जिन में 785 छोकिरियूं ऐं 704 छोकिरा हुया। उन्हनि में 822 केस त पंहिंजे ई घर जे फ़र्दनि तरफ़ां ज़्यादती जो शिकार थिया ऐं 135 अजनबियुनि तरफ़ां, घर खां ॿाहिरियां फ़र्द जिथे ॿार कमु करे थो या खणी चइजे त जीअं स्कूल आहे उते स्कूल में थिए थी, मदरसे में थिए थी या कंहिं दुकान ते कंहिं गैरेज ते कमु करे थो हुते हुन सां ज़्यादती थिए थी। 331 केस अगवा करे रेप कया हुआ, 160 मुतलका जॻहियुनि ते जीअं स्कूल वग़ैरह ई, ऐं 233 सोडोमी जा केस, गैंग रेप 69 थिया, गैंग सोडोमी 104 केस, जॾहिं त 13 छोकिरियूं ऐं 12 छोकिरा जिनसी ज़्यादती खां पोइ तशद्दुद करे मारिया विया। इन्हनि सभिनी में जेका छिकाईंदड़ ॻाल्हि आहे उहा 98 ॿार टोटल जून 2000 जनवरी 2020 खां वठी जून 2020 ताईं 98 ॿार जिन जी उमिरि 5 साल खां घटि आहे ऐं 331 10 साल जी उमिरि जा हुया ऐं 490 11 खां 15 साल जी उमिरि जा ॿार जेके जिनसी ज़्यादती जो शिकार थिया हुया। हाणे हीअ सभिनी शयुनि खे कलेक्ट करणु, हिननि जे लाइ कानूनी अमलदारी करणु, हिननि जी पोइवारी करणु, हिननि जी रोकथाम लाइ ॾिसूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके पाकिस्तान में एक्टिव आहिनि। उन्हनि में पाकिस्तान में जेका सभिनी खां वधीक अॻियां आहिनि उन्हनि में यूनिसेफ पाकिस्तान आहे, साइल ऑर्गेनाइज़ेशन आहे, सार्क पाकिस्तान जी लीडिंग चाइल्ड राइट्स ऑर्गेनाइज़ेशन आहे, चाइल्ड राइट्स मूवमेंट आहे, आज़ाद फाउंडेशन आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन राइट्स, नेशनल कमीशन फॉर चाइल्ड वेलफेयर एंड डेवलपमेंट, इन्हनि समेत ॿियूं केतिरियूं NGOs ऐं इदारा कमु कनि था। हाणे अचूं था ॾिसूं था त उहे ॿारनि सां ज़्यादती रोके बि सघिया आहिनि या कहिड़ा उपाउ वठनि पिया। हिकु अकेडमिक रिपोर्ट मुताबिक़, जेका अकेडमिक रिसर्च मुताबिक़ पाकिस्तान में ॿारनि सां ज़्यादतियुनि खे रोकण में ॿारनि सां ज़्यादतियुनि में रोकण में नाकाम वियो आहे। हुन सही नमूने न त को कानून खे इस्तेमाल में आंदो आहे ऐं न को हुन ते को ख़ासि कमु कयो आहे। जेतोणीकि चाइल्ड अब्यूज़ एंड प्रोटेक्शन ते केतिरा ई बिल असेंबलियुनि मां पास थियनि था जेकी सिर्फ़ु फाइलनि ताईं महदूद रहनि था ऐं उन्हनि ते कोई अमलदार कोई बि को करण वारो कोन्हे को। सभ खां जेका वॾी जेका हिकिड़ी कोताही सम्झिजे या कोताही चइजे उहा वफ़ाक़ या सूबनि तरफ़ां ॿारनि जे हिकिड़ो बहबूद जे लाइ, हुननि जे बहितरी जे लाइ, हुननि जी तहफ़ुज़ जे लाइ कंहिं बि क़िस्म जा फंड नथा रखिया वञनि बजट्स में, जेकॾहिं को रखियो थो वञे त न हुजण जेतिरा।
चाइल्ड राइट्स मूवमेंट मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत ॿारनि जी सिहत ऐं तालीम लाइ बजट न हुजण बराबरि रखे थी, जॾहिं त ॿारनि सां ज़्यादतियुनि जा ॿिया बि सबब आहिनि, जिन में गुरबत, अणपढ़ियल हुजणु, बेरोज़गारी, वधंदड़ करप्ट जुडिशरी सिस्टम वग़ैरह, ही सभु शयूं इन में शामिल आहिनि। जॾहिं ही ऑर्गेनाइज़ेशन्स नाकाम वञनि थियूं, ही कमु नथियूं करे सघनि, त पोइ अचूं था ॾिसूं था त असां भला पाण हिन खे कीअं रोके सघूं था। मुंहिंजे ख़्याल में उहो कमु सभ खां वधीक जेको बहितरीनु तरीक़े सां करे सघे थो, उहे वालदेन करे सघनि था, जेकी पंहिंजे ॿारनि खे बॉडी टच जे बारे में आगाह कनि, हुननि सां दोस्ताणा रवैया रखी करे हुननि खे इहे सभु शयूं सम्झाइण जी कोशिशि कनि, हिन खां रोज़मर्रा जी एक्टिविटीज़ जे बारे में ॿारनि खां पंहिंजनि खां पुछा कनि त केॾांहुं विया हुयो, कीअं आया हुओ, केरु हुयो, केरु न हुयो, कंहिंसां मिलिया हो, या जेकी ॿार नवां दोस्त ठाहिनि था, उन्हनि दोस्तनि जे वालदेन सां हिननि जे वालदेन खे मिलणु घुरिजे, हुननि जे घर जो माहौल ॾिसणु घुरिजे, ऐं उन्हनि सां उन्हनि जो जेको चाल चलत आहे, उन्हनि जो रवैयो आहे, उन्हनि ते ॿारनि जी पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ उन्हनि खे इहे शयूं जांचणियूं पवंदियूं। उनखां पोइ हू ॿारनि पंहिंजनि खे इजाज़त ॾियनि त भली तव्हां हिननि सां दोस्ती रखी सघो था ऐं कुझु बि करे सघो था, मतिलबु हुन सां गॾु घुमी फिरी सघो था, रही सघो था। हिन में हिकिड़ो ॿियो बि आहे हिकिड़ो त स्कूल बि तमामु ज़बरदस्त तरीक़े सां हिन में किरदारु अदा करे सघनि था। स्कूल इंतिज़ामिया खे घुरिजे त सेमिनार्स कराइनि, वर्कशॉप कराइनि, जिथे उस्तादनि ऐं ॿारनि जे वालदेन खे घुराए उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी आगाही ॾिनी वञे त तव्हां पंहिंजे ॿारनि जो तहफ़ुज़ कहिड़े तरीक़े सां करे सघो था, उन्हनि खे कीअं तव्हां बचाए सघो था पंहिंजनि ॿारनि खे।